नवानवे जहन्नम में वींदा हिकड़ो जन्नत में वींदो। सहाबा इकराम पर ॿुधी करे परेशान थी वया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो परेशान न थियो, अमल कंदा रहो, अल्लाह जे रहमत में उम्मीदवार रहो। जेको खुदा जे रहमत में उम्मीदवार थींदो आ खुदा उनके खाली कोन छॾींदो। फैसलो त ईअं ई थींदो, फैसलो त ईअं हूंदो, पर जॾहिं अल्लाह जी रहमत ईंदी, रसूलुल्लाह जी शफाअत ईंदी, अल्लाह करम फरमाईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरगाह जे मैदान में ईंदा। पूरियूं उम्मतूं तमाम नबियन सगोरन खां थी करे हुजूर जे दरबार में जॾहिं ईंदा ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम लिवाउल हम्द जो झंडो खणी अल्लाह जे हुजूर में हाज़िर थींदा। सजदो पंहिंजो सिर मुबारक पंहिंजो सजदे में रखंदा। केतिरे वक्त ताईं हुजूर जी पेशानी अल्लाह जे हुजूर में सजदे में हूंदी, तां त अल्लाह जो जलाल हुजूर जे सजदे जे करे जमाल में तब्दील थी वेंदो। अल्लाह ताला ॾिसंदो पूरी दुनिया बीठी आहे, अल्लाह जे साम्हूं सॼी दुनिया हूंदी, हुजूर ई सिर्फ़ सजदे में हूंदा। ऐं क़ुरान में अल्लाह वाइदो फरमायो आहे त यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू माहू। क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो अल्लाह नबीअ खे शर्मिंदा कोन फरमाईंदो। अल्लाह फरमाईंदो महबूबा जो सजदे जो टाइम न आहे, सिर मुबारक मथे खण। अल्लाह ताला फरमाईंदो या मोहम्मद इरफा रासक या मोहम्मद, ऐ मुंहिंजा महबूब पंहिंजो मथो मुबारक मथे खण। अॼु सजदे जो वक़्तु न आहे।